रिपोर्टर साहिल इरशाद सूमरो जी रिपोर्ट मुताबिक़ मिहर तालुके जे कच्चे वारे इलाइक़े ॻोठ अली मुराद हिसबाणी में बरसात खां पोइ दरिया जे पाणी मां आयल ॿोॾ तबाही मचाए छॾी। मिसकीन माण्हुनि जी कंहिं बि वाहर न कई। केतिरनि ई मिसकीन माण्हुनि जा अछा ढही पिया मुतासिर खुलियल आसमान हेठि रातूं गुज़ारण लॻा, जॾहिं त मुसलसल बरसात खां पोइ ॿोॾ जो पाणी अचण सबबि नंढा ॿारड़ा, औरतूं ऐं मर्द पिणु मुख़्तलिफ़ बीमारियुनि में वठिजी विया आहिनि, जॾहिं त पाणी घणो हुअण सबबि माण्हुनि जो माल पिणु बुखनि सबबि मरी रहियो आहे, पर हींअर ताईं को बि चूंडियल नुमाइंदो या को अमलदार हुननि ॾांहुं लड़ी कोन आयो आहे, जंहिं करे मिसकीन माण्हू सख़्त ॾुखियाईयुनि सां मुंहुं ॾेई रहिया आहिनि। उन मौक़े ते साहिल न्यूज़ सां ॻाल्हाईंदे ॻोठाणनि चयो त असांजा ॿारड़ा बुखनि ऐं बीमारियुनि सबबि मरी रहिया आहिनि। हुननि चयो त असां वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह, सूबाई सलाहकार MPA फयाज़ अली बुट, DC दादू, SC मिहर ऐं ॿियनि वसवारनि खे अपील था करियूं त जल्द असांजी मालिकी करे असांजी मदद कई वञे।